माफ़ कजो दोस्तो, थोरो इंटरनेट जो मसइलो थियो त मां त हिन गॾिजाणनि में मसरूफ़ आहियां जेको सुभाणे वारो असांजो धरणो आहे। धरती धरण जो गॾु थियण जो ॾींहुं आहे सुभाणे, ऐं सिंधी दिलि कराची में। त इन दौरान यानी अॼु कुझु देरि पहिरियां MQM जे अॻुवाण जेको सिंधियुनि सां अॻु ई भरपूर नफ़रत जो इज़हार करे चुको आहे, ऐं वरी उन नफ़रत जो उन वर्जाउ कयो आहे ख्वाजा इज़हारुल हसन पारां। ऐं हू छा पियो चए, हुनजी प्रेस कॉन्फ्रेंस त डिघी हुई, पर हुनजो निचोड़ मां तव्हांखे ॿुधायां त ख्वाजा इज़हार जॾहिं डोमिसाइल मामले ते अदालतुनि में नाकाम वियो आहे साबित करण में का बि शइ, त हाणे पंहिंजी नफ़रत जो इज़हार प्रेस कॉन्फ्रेंस करे इहो ॿुधाए पियो त MQM खे कराची अंदरि वॾनि उहिदनि ते वेठल सिंधी हरगिज़ क़बूल न आहिनि। पर हू इहो बि चए थो त सिंधियुनि खे असां क़बूल न कंदासीं, पर उन्हनि जाइ ते DCs, SSPs ऐं ॿिया जेके वॾा उहिदा आहिनि उन्हनि ते हू अॻवानी पठाणनि खे क़बूल करण जे लाइ तयारु आहिनि, पंजाब जे लोधियलनि खे क़बूल करण लाइ तयारु आहिनि, गिलगित बिल्तिस्तान ऐं कश्मीर समेत रियासती जेके माण्हू आहिनि उन्हनि खे MQM क़बूलण जे लाइ तयारु आहे। इहो ऐलान कयो आहे सिंध दुश्मन अॻवान ख्वाजा इज़हारुल हसन। त हाणे हुनखे ॿुधाइणु चाहियूं था त आख़िर अॼोके ॾींहं ते इहा प्रेस कॉन्फ्रेंस छो थी आहे। आख़िर अॼोके ॾींहं ते इहो नफ़रत जो इज़हार, उनजी तव्हां प्रेस कॉन्फ्रेंस में बॉडी लैंग्वेज ॾिसो, लूज़र। त जॾहिं बि सिंध जी दिलि कराची में सिंधियुनि पारां का बि एक्टिविटी करण जो ऐलान कयो वियो आहे त MQM जूं निंडूं हराम थी वेंदियूं आहिनि। भलू आहे कहिड़ी बि जमायत करे सिंधियुनि खे गॾु करण जी ॻाल्हि। ऐं जॾहिं असां 6 ॾींहंनि खां ललकारियो आहे, सुभाणे असांजे गॾु थियण जो ॾींहुं आहे, त MQM कीअं बि करे हिन मामले ते नफ़रत पखेड़े पई ऐं इहे ख़दशा ॾेखारे पई त को वॾो ज़ुल्म थियो आहे उन्हनि सां, त बाबा DC तव्हांखे अॻवानी क़बूल आहे, DC तव्हांखे पंजाबी क़बूल आहे, गिलगित बिल्तिस्तान जो क़बूल आहे, कश्मीरी क़बूल आहे, रियासती क़बूल आहे। तव्हांखे शर्म अचणु घुरिजे, ॿुॾी मरो। बाक़ी धरती धणी तव्हांखे क़बूल न आहे। तव्हां हमेशह गदार रहिया आहियो, तव्हां हमेशह सिंधियुनि जी दिलि आज़ारी कई आहे। त मां ख्वाजा इज़हार खे ॿुधाइणु चाहियां थो त तुंहिंजी हिन बकवास सां ते को बि फ़र्क़ु नथो पए। तूं अदालती मोर्चे ते जंग हाराए चुको आहे, तूं उते साबित नाहे करे सघियो, छो जो धरती धड़ीनि जो हक़ आहे सखर जो डोमिसाइल हुजे, कंदकोट कश्मीर जो डोमिसाइल हुजे, कराची उन्हनि जी दिलि आहे, कराची उन्हनि जी जान आहे, उते उहो डोमिसाइल इस्तेमालु करे नौकिरी वठण जो हक़ रखनि था। ख्वाजा इज़हार तुंहिंजो इक़्तिदार हुयो, तुंहिंजो पीउ जेको आहे मुशरफ अच्छे कारे जो मालिक हुयो, हीउ शहर तुंहिंजे हवाले हुयो। उन वक़्तु जेको आहे अॻवानी पंजाबी खे रखिया न KDA में डायरेक्टर करे, किथे रखिया न KBCA में डायरेक्टर करे, किथे रखिया न वाटर बोर्ड में पंहिंजे धारनि खे जेके तुंहिंजा वारिस आहिनि, रखिया न KMC में, रखिया न हेल्थ डिपार्टमेंट में। तव्हां वटि त सॼो अख़्तियार हुयो वफ़ाक़ो सूबे में, तोखे एतिरी हमदर्दी हुई अॻवाननि सां त रखिया पंहिंजे दौर में। हाणे तूं बकवास थो करे, तोखे सुभाणे भरपूर सिंध जा ख्वाजा इज़हार, तोखे सुभाणे सिंध जा दिलेर जोधा पुट, धरती जा वारिस हिन शहर कराची में हज़ारनि तादाद में गॾु थी तोखे शटअप कॉल ॾींदा ऐं ॿुधाईंदा त कराची तुंहिंजे पीउ जी न आहे, न कराची तुंहिंजी माउ ॾाज में खणी आई आहे जो हिते वेही करे अॻवाननि खे नौकिरियूं ॾींदे या इहा ख़्वाहिश ज़ाहिर कंदे। इहो तुंहिंजो ख़्वाब थी सघे थो, हक़ीक़त कॾहिं न थींदी। हज़ारे लखे किरोड़े सिंधी वेठा आहिनि, ही धरती असांजी आहे। तूं केक न सम्झ त तूं खणी धारियनि लोधियलनि खे तूं ख़्वाहिश तुंहिंजी थी सघे थी, ख़्वाब तुंहिंजो थी सघे थो ऐं दीवानो आहे तूं ख़्वाब जो, पर हक़ीक़त में सिंध धरती जा वारिस वेठा आहिनि। त तोखे सिंध जे हक़नि ते धाड़ो न ॾींदासीं, छो थो परेशान थिए। हज़ारे डोमिसाइल तव्हां जाली ठाहिनि पंहिंजे इक़्तिदार में, सॼी इंतिज़ामिया तव्हां वटि हुई, DC असिस्टेंट कमिश्नर तव्हांजा हुया। हाणे जॾहिं सुभाणे ललकार थिए थी ऐं जाली डोमिसाइल रद्द थियण वञनि पिया,
तुंहिंजा भर्ती कयल टारगेट किलर नौकरियूं विञाइण वारा आहिनि हाणे त तुंहिंजी निंड ख़राब थी आहे। अॼु तूं बोखलाहट जो भरपूर मुज़ाहिरो कयो आहे। तोखे सुभाणे सिंध जो गैरतमंद पुट ॿुधाईंदो त कराची कंहिंजी सिंधियुनि जी। जाॻिया जाॻिया सिंधी जाॻिया। त तूं इहे पंहिंजे दिमाग़ मां हवा कढी छॾ। MQM हमेशह सिंध दुश्मनी कई आहे। MQM हमेशह सिंधी माण्हुनि खे ललकारियो आहे। सुभाणे असां मुनज़िम ॿधी सां सगारे आवाज़ सां सिंध जी दिलि कराची जी सरज़मीन तां तोखे बुत खे किराईंदासूं। MQM अॻी तबाह, अॻी फ्रस्ट्रेशन जो शिकार आहे, अॻी धड़ाबंदी जो शिकार आहे। हाणे पाण जो वजूद बचाइण खां बबकियूं पई हणे, कूड़ा दहमान पई करे, पाण खे जीआरण जे लाइ सिंधियुनि खे घटि वधि ॻाल्हाए ललकारे पई। असां सभु सम्झूं था यू आर नो मोर MQM, यू आर नो मोर बुलशिट। हमें पता है तुम्हारे अपने। ख्वाजा इजहार, तू अगवानियों को बाद में ला भाई सिंध में बड़े ओहदों पर, तू पंजाबियों को बाद में ला बड़े ओहदों पर। आज तू कहता है तुम्हारे मंशूर में 40% दीगर इकाइयों की यानी दीगर सूबों के लोगों की बात है, तो अमल करता ना अपने इक़्तिदार में। ख्वाजा इजहार, अपने मंशूर पर अगर तुझे अमल कराना था तो अपने इक़्तिदार में करता। जब मुशर्रफ तुम्हारा, सिंध हुकूमत तुम्हारी अलाई थी, स्याह सफेद के मालिक थे, बिठाते ना ओहदों पर उन लोगों को जिनकी आज ख्वाहिश जाहिर कर रहे हो। तुम अपने धड़ों में बढ़ चुके हो। कभी कान से पकड़ के नदीम मकबूल को निकाल देते हो मिनिस्ट्री से, किसी और को घुसा देते हो। तुम्हारे 9 जो बहादुराबाद तुम्हारा अभी मरकज, मुझे पता है किसको कान से निकाल के कौन निकालता है। तो तुम खुद फ्रस्ट्रेशन का शिकार हो। जा सकते हो कराची के किसी इलाके में, दे सकते हो मुंह उर्दू बोलने वाले हमारे भाइयों को। तुमने तबाह किया उर्दू स्पीकिंग कौम को, तुमने तबाही। आज अगर हमारे उर्दू स्पीकिंग भाई भूख, अफलास और मुफलिसी की जंग लड़े तो उसकी बराह रास्त जिम्मेदार मुत्तहिदा कौमी मूवमेंट है। अपने लोगों, ख्वाजा इजहार, तुम अपने उर्दू स्पीकिंग बेचारों को तो चौकीदार और जूनियर क्लर्क भी नहीं बना सके। आज आयो DC बनाने अगवानी पठान को, आज आयो DC बनाने गिलगित कश्मीर और बल्तिस्तान के लोगों को, सिंध में वो भी। ये सच्चाई अपनी उर्दू कम्युनिटी के साथ करता तो फिर भी तेरी हम गैरत मानते। देख ले मेरे उर्दू स्पीकिंग भाई कि ये मुनाफकत कैसी इन्होंने कायम कर रखी है सिंध के हकूक पर डाका जनी के लिए। तो कल 2 जून सुबह 11 बजे सिंध के हजारों नौजवान गैरतमंद वारिस इस ख्वाजा इजहार समेत सब सिंध दुश्मनों को ये बताएंगे कि कराची के वर्षा हमें, हम बैठे, हम किसी किस्म की डाका जनी और ये ललकार को कबूल नहीं करेंगे। बताएंगे तुम्हें कल, और इंतजार करना कल। हमें पता है कि जब से हमने धरने का ऐलान किया है तुम्हारी नींदें उड़ गई हैं, क्योंकि तुम्हारी तो अब अक्सरियत ही नहीं रही। न तुम्हारे पास सो कॉल्ड मैंडेट रहा है, न तुम्हारा ग्रास रूट पे कोई पब्लिक पावर शो रहा है। तो अब तुम खत्म हो चुके हो बिल्कुल हर लिहाज से। अभी आखिर बबकियां मार के थोड़ा सेंटीमेंट उर्दू स्पीकिंग भाइयों को दोबारा लसानियत का फरोग देकर गुमराह करने की कोशिश करो, नाकाम रहोगे। कल का इंतजार करना।